अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां गुलाम नबी। तव्हां ॾिसी रहिया आहियो जियो सिंधी। नाज़रीन, हिकु बार अल्लाह ताला हज़रत इज़राइल खां पुछा कई, छा तोखे रूह कब्ज़ कंदे कॾहिं कंहिं ते रहम बि आयो? हज़रत इज़राइल अर्ज़ कई, ए रब्बे ज़ुल जलाल, मुंहिंजो हर हिकु रूह कढण ते दिलि ॾुखे थो, पर तव्हांजो हुकम मोटायां इहा मजाल किथे? पर हा, हिकु वक़्तु अहिड़ो बि गुज़रियो आहे जंहिंजो ॾुख मां अॼु ताईं न भुलाए सघियसि, जंहिंजो ग़म तन्हाई में बि मूंसां गॾु हूंदो आहे। ए रब्बे ज़ुल जलाल, हिकु जहाज़ हो जेको समंदर में सफ़र कंदो पियो हो ऐं तव्हांजे हुकुम सां विच समंदर में हुअ जहाज़ फासी पियो ऐं कुझु ई देरि में जहाज़ तबाह थी वियो। जेके मुसाफ़िर हुआ ॿुॾी मरी विया ऐं जेके मुसाफ़िर बचा हुआ हुननि मां हिकु माउ हुई ऐं हिकु हुन जो नंढड़ो ॿारु हुयो। तबाह थियल जहाज़ जे हिकु तख़्ते ते समंदर जे लहरनि में तुंहिंजे रहमो करम सां लुढ़ी वेंदा पिया हुआ। तेज़ हवाउनि ऐं आंधियुनि हुननि खे हिकु समंदर जे किनारे ते पुॼाए छॾियो। हुननि जे बचण ते मां ॾाढो ख़ुशि थियसि। उन महिल तुंहिंजो हुकम आयो त माउ जी रूह कब्ज़ कई वञे। ए मुंहिंजा मौला करीम, मां तुंहिंजो हुकुम सर अखियुनि ते रखी हिकु मासूम ॿार खां मां जुदा करे छॾी। हीअ ॻाल्हि कंदे हूअ वक़्तु यादि आयो त अखियुनि मां लुड़कनि जूं कतारूं वहण लॻियूं त ख़ालिक़ काइनात अल्लाह जल जलालहू फरमायो, ए इज़राइल, छा तोखे ख़बर आहे हुन खां पोइ हू ॿार केॾां ऐं किथे वियो? त इज़राइल अर्ज़ कई, या मुंहिंजा करीम रब, तूं आलिमुल ग़ैब आहीं, तुंहिंजो इल्मु तोसां, मां हिन खां अनजान आहियां। अल्लाह ताला फरमायो, असां समंदर जे मौजनि खे हुकुम ॾिनो त हिन लावारिस ॿार खे कंहिं साहिल ते छॾियो। साहिल जे किनारे हिकु नंढो जज़ीरो हो। उन्हीअ सरसब्ज़ जज़ीरे ते असां ग़ुलनि खे हुकुम ॾिनो त हिन ॿार जे हेठां सेज विछाए छॾियो। सिज खे चयो त पंहिंजी तेज़ शुआइनि खां हिन ॿार खे बचाए रखजांइ। बादल खे चयो कुझु फ़ासिले ते वञी वसिजांइ। वण झुकी पंहिंजा फ्रूट ऐं रस पंहिंजे पाण ॿार जे वात में ॾींदा हुआ। जज़ीरे ते हिकु शींहण जी असां ज़िमेदारी लॻाए छॾी त हुन खे पंहिंजो खीरु पीआरे। शींहण जे ख़ौफ़ खां को जानवर ॿार ते नुक़सान न पहुचाए। ऐं जज़ीरे ते असां कुझु ख़ूबसूरत पखी मोकिलिया जेके हर वक़्तु ॿोलींदा रहंदा हुया, ॿार जो दिलि परेशान न थिए। इन करे असां हवा खे हुकुम ॾिनो त हितां आहिस्ते आहिस्ते मटिजो त ॿार खे का तकलीफ़ न थिए। ए इज़राइल, हू नंढड़ो यतीम ॿार हुन जज़ीरे में परी वॾो थी बहादुर थियो ऐं असां हुन जे पेर में कंडो बि लॻण न ॾिनो। दुनिया जहान जूं नेमतूं हुन खे अता कयूं। पोइ अल्लाह जल जलालहू मलिकुल मौत खां पुछा कई त ए इज़राइल, छा तोखे ख़बर आहे हू हींअर किथे आहे? हिकु बादशाह शिकार लाइ जंगल में निकितो। तंदुरुस्त ऐं ख़ूबसूरत ॿार ॾिठई त पंहिंजे घर खणी वियो। हुन खे पहिरीं को बि औलाद न हुयो, हिन करे हुन पंहिंजो पुटु करे पारियो। जॾहिं बादशाह मरी वियो त हू वॾो थी हिकु तख़्त जो मालिक थी वियो। गुरूर ऐं तकब्बुर सां मुंहिंजे बंदनि ते हू ज़ुल्म करणु लॻो। अहिड़ो ज़ालिम निकितो जो पाण ख़ुदा थी वेठो। पंहिंजा बुत ठाराए माण्हुनि खे सजदा कराइण लॻो। मिटीअ पाणीअ मां ठहियल बुत असांजे शरीक थी वेठो। आख़िर असां उन्हीअ जी बहितरी लाइ पंहिंजे ख़लील इब्राहिम अलैहिस्सलाम खे मोकिलियो, पर हुन ज़ालिम असांजे प्यारे खे बाहि में उछलाए छॾियो। इब्राहिम अलैहिस्सलाम अर्ज़ कयो, ए मुंहिंजा मालिक, तुंहिंजा राज़ तूं ई ॼाणी। मां त हिन नंढे यतीम ॿार जी हालत खां बेख़बर थियण जी वजह सां दिलि में ख़्यालु आणींदो रहियसि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो, ए इज़राइल, हुन ॿार मुंहिंजो छा शुक्र अदा कयो? ॿियनि लाइ त माउ पीउ जी परवरिश ई हिजाब थी वेंदी आहे, पर हिन नालाइक खे बिना कंहिं महिनत जे मिल्कत असां खां ई मिली। ख़ालिक़ काइनात फरमायो, हिन वक़्तु हू ॿार नमरूद थी हिकु वॾे मुल्क जो वॾो बादशाह थी वेठो आहे, जंहिं खुदाई जो दावो करे छॾियो आहे ऐं उन्ही मुंहिंजे ख़लील इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाह में उछलायो हो ऐं हाणे खुदाई जो दावो करे माण्हुनि खे ज़बरदस्ती पंहिंजे अॻियां सजदा कराईंदो आहे। हुकुम न मञण वारे खे सख़्त सज़ा ॾींदो आहे। नाज़रीन, अॼु बसि एतिरो ई। सिंधीअ ॿोली खे दुनिया ताईं पहुचाइण लाइ असांजी मदद करियो। ज़िंदगी रही त वरी मिलंदासीं।